अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ववाअदना मूसा सलासीन लैलतन वअत्ममनाहा बिअश्रिन फतम्म मीक़ातु रब्बिहि अर्बईन लैला। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। ब्रादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अवां प्यारी जमात सगोरी जे साम्हूं मूं अल्लाह तबारक व तआला जी लारईब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद मझां हिक आयत करीम जो थोरो हिस्सो तिलावत करण जी सआदत हासिल कई आहे। अल्लाह रब्बिल आलमीन खां दुआ है त शाल मालिक कायनात असां अवां सभिनी खे पंहिंजो पाक कलाम मुक़द्दस बार बार तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन क़ुरान करीम खे पढ़ण सां गॾोगॾु उन खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पढ़ण ऐं सम्झण सां गॾोगॾु रब्बे कायनात जेको फ़रमायो आहे उन फ़रमान जे मथां हमेशह हमेशह लाइ अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुसलमानों, अव्हांखे मालूम है त अल्हम्दुलिल्लाह ज़ुल्क़द महीनो शुरू थी चुको आहे।
इस्लामी साल जो 11 महीनो ज़ुल्क़अद है। रब पाक जन महीनन के क़ुरान में वाखाणियो आ ऐं जन जी हुरमत ऐं इज़्ज़त महकुमे तंज़ील में बयान कई आ। ज़ुल्क़अद महीनो उन्हनि मज़ा हिकु आहे। ज़ुल्क़अद जो महीनो अशहुरुल हुरम यानी हुरमत वारनि महीननि मां ॿियो नंबर महीनो आहे। त अशहुरुल हज हज वारनि महीननि मां बि ॿियो नंबर महीनो आहे। हिन महीने में अरब जंग खां माठ करे वेहंदा हुआ, उन करे हिन खे ज़ुल्क़अद सॾियो वियो, छो त ज़ुल्क़अद क़ुऊद मां वरितल आहे जेको वेहण जी माना में ईंदो आहे। हिन महीने में अक्सर हाजी हज लाइ निकिरंदा आहिनि। हुरमत वारनि महीननि में इबादतुनि जो अजुर वधीक अता थींदो आहे। इन करे सल्फ़े सालिहीन मां अक्सर हुरमत वारनि चइनी महीननि जा रोज़ा रखंदा हुआ। उन्हनि में हज़रत इब्न उमर, हज़रत इमाम हसन बसरी, हज़रत अबू इसहाक़, हज़रत सफ़ियान सूरी रहमतुल्लाह अलैहिम अजमईन भी शामिल हुआ। हज़रत ख़ल्लाद रहमतुल्लाह अलैहि हज़रत अबू मुस्लिम खां रवायत कई आहे त हुरमत वारनि महीननि जे हिकु ॾींहं जो रोज़ो महीने जे रोज़नि जे बराबरि आहे ऐं हुरमत वारनि ॾींहंनि खां अलावा ॿियनि महीननि जो हिकु रोज़ो 10 ॾींहंनि जे रोज़नि जे बराबरि आहे। हज़रत कअब रहमतुल्लाह अलैहि चवे थो त अल्लाह करीम ज़माने जी चूंड कई, पोइ अल्लाह के प्यारा हुरमत वारा महीना आहिनि। दोस्तों, ज़ुल्क़अद महीनो हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जॾहिं कोहे तूर ते अल्लाह करीम सां हम कलाम थियण पए वियो त अल्लाह जो हुकुम मिलियुसि त हिकु महीनो यानी 30 रातियूं इबादत कर ऐं उन्हनि ॾींहंनि जा रोज़ा रख। 30 ॾींहं रोज़ा रखियईं त वरी हुकुम मिलियुसि त अञा ॿिया 10 ॾींहं बि रोज़ा रख। अल्लाह ताला फरमायो ववाअदना मूसा 30 लैलतन वअतममनाहा बिअश्रिन फतम मीक़ातु रब्बिही 40 लैलह। ऐं असां मूसा सां 30 रातिनि जो वाइदो कयोसीं ऐं असां उनखे 10 मज़ीद रातिनि सां मुकमल कयो। पोइ उन जे पालणहार जो 40 रातिनि जो वाइदो पूरो थियो। हिते राति जी इज़्ज़त ऐं शरफ़ रातियूं चयो वियो आहे, वरन त रोज़ो राति जो न पर ॾींहं जो रखिबो आहे। ऐं दोस्तों, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दीन में हिकु रोज़ो राति ऐं ॾींहं में मुकमल थींदो हो, यानी 24 कलाक सिज लहण सां जेकॾहिं रोज़ो रखिजे त वरी जॾहिं सिज लहे तॾहिं रोज़ो अफ़्तार कंदा हुआ, या वरी सिज उभरण सां रोज़ो शुरू थिए त वरी राति गुज़री जॾहिं ख़तमु थींदी हुई तॾहिं रोज़ो मुकमल थींदो हो। लेकिन मुंहिंजे आका मदीने वारे साईं जा उम्मतीयो, इहो तव्हां असांजे मथां ख़ासि करम आहे जो मुंहिंजे महबूब आका जे सदके पिरिय फुटीअ खां सिज लहण ताईं महदूद वक़्त जो रोज़ो असां ऐं अव्हां आका जे उम्मतिन खे मिलियो। उहे 30 रातियूं ज़ुल्क़अद जो हुयूं ऐं मज़ीद 10 ॾींहं ज़ुल्हज जो पहिरियों ॾहो हो। ज़ुल्क़अद जी 5 तारीख़ हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह ऐं हज़रत इस्माईल ज़बीउल्लाह अल्लाह जे पाक घर काबतुल्लाह करीम जो बुनियाद विधो। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी निजात 14 ज़ुल्क़अद, हज़रत यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे इज़्न ऐं कर्म सां मच्छीअ जे पेट मां ॿाहिरि निकितो।
ज़ुल्क़ैद जी ख़ुसूसियत इहा है त हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर उम्रा ज़ुल्क़ैद में कया हा, सवाइ उन उम्रे जे जेको हज सां गॾु कयो हुआऊं, पर उन उम्रे लाइ बि अहराम ज़ुल्क़ैद में ॿधो हुआऊं। यानी मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगी जे अंदरि जेकी बि उम्रा कया उहे सभई ज़ुल्क़ैद महीने में हा। मुझे महबूब आका 4 उम्रा अदा कया हा ऐं हिकु उम्रो उहो हो जंहिंमें हुदैबिया खां वापसि वरिया हा। उम्रतुल क़ज़ा जेको हुदैबिया वारे सुलह जे ॿिए साल कयाऊं, उम्रतुल जहराना फ़तह मक्का वारे साल कयाऊं, उम्रतुल विदा उहो उम्रो हज्जतुल विदा सां गॾु कयाऊं। सलफ़ जी हिकु जमायत जिनमें इब्न उमर, बीबी आयशा ऐं अता वग़ैरह हुआ आहिनि, उहे इन पासे विया त ज़ुल्क़ैद जो उम्रो रमज़ान जे उम्रे खां बि अफ़ज़ल आहे, छो त मुंहिंजे महबूब आका मदीने वारे साईं ज़ुल्क़ैद में उम्रो कयो आहे। हालांकि मुंहिंजे महबूब जी हदीस आहे त जंहिं रमज़ानुल मुबारक में उम्रो कयो उन ॼण मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हज कयो। पर बुज़ुर्ग फरमाइनि था इहो त आहे हुज़ूर जे तरफ़ां एज़ाज़ ऐं इनाम उम्मत जे लाइ, पर ख़ुदि हुज़ूर जो जेको अमल आहे उहो अल्लाह जी दरबार में वधीक पसंदि आहे, छो त अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿुधायो आहे त लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। मुंहिंजे महबूब आका रहमत वारे हबीब जी पाक ज़िंदगीअ ॾांहुं अचो, उन में अव्हां जे लाइ बहितरीन नमूनो आहे। यानी रब चवे त जीअं मुंहिंजे महबूब कयो अव्हां ईअं कंदा कयो। अल्लाह जो फरमान बि आहे त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुल्क़ैद महीने में उम्रा कया। हिन महीने जे अंदरि जेको उम्रो आहे उहो आम उम्रनि जी भेट में वधीक अफ़ज़ल आला आहे। दोस्तो, हज़रत नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात बाबरकात हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा ऐं उन जे मुक़ल्लिदनि उन हदीस मां दलील वरितो आहे। हदीस आहे त ज़ुल्क़ैद जी 7 तारीख़ ज़ुल्क़ैद महीने में सन 7 हिजरीअ में सोना हबीब उम्रतुल क़ज़ा लाइ निकिता। 4 ज़ुल्हज जी सुबुह मक्के में पहुता, उम्रो अदा कयाऊं, 3 ॾींहं मक्के में रहिया, पोइ मदीने मोटी आया। इन सफ़र में पाण दौरान एहराम असां मोमिननि जी अम्मा हज़रत बीबी मैमूना रज़ी अल्लाह अन्हा सां निकाह कयाऊं। सिहाए सित ऐं मोता इमाम मालिक में इब्न अब्बास का रवायत आहे त पाण एहराम सां हुआ जो साइण सां निकाह कयाऊं। यानी एहराम जी सूरत में निकाह करे सघिजे थो, पर मुबाशरत ऐं मुलाक़ात एहराम जी सूरत में नथी थी सघे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हज़रत कतादा बयान थो करे त जॾहिं पाण करीम उम्रे लाइ मक्के विया हा त हज़रत मैमूना बिनतुल हारिस सां शादी कयूं। हिन साइण पंहिंजी जान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिब कई, यानी ख़ैरात या नज़रानो करे ॾिनी हुई। हिन मां साइण अर्ज़ु कयो मुंहिंजा महबूब मुंहिंजी जान अव्हां तां क़ुर्बान आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम नाज़िल फरमायो वमरतम मोमिनतन इन वगबत नफ्सहा लिन्नबी इन अरादन नबी अन यस्तनकिहा खालिसतल लक मिन दूनिल मुमिनीन। सूरह अहज़ाब में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे ऐं ईमान वारी औरत जेकॾहिं उहा पंहिंजी जान नबीअ जे नज़र करे, जेकॾहिं नबी उनखे निकाह में आणणु घुरे, ही ख़ासि मुंहिंजा महबूब तुंहिंजे लाइ आहे ऐं ॿियनि मोमिननि जे लाइ नाहे। यानी पंहिंजी जान
जेकरें का औरत हुजूर तां कुर्बान करे फ़िदा करे तो हुजूर लाइ जायज़ आ पर ॿियनि जे लाइ जायज़ न आहे। पोइ साइण महबूबनि सां गॾु सफ़र करे मदीने आई। महबूबनि सां निकाह खां अॻु फरवा बिन अब्दुल उज़्ज़ा जे निकाह में ही मदीने मां वापसि मोटी मके शरीफ़ आई ऐं मके जे क़रीब मक़ाम सिर्फ़ में हिन साइण वफ़ात कई ऐं संदसि मज़ार उते अॼु ताईं मौजूदु आहे। हाणे मक़ाम सिर्फ़ ताईं मके जो शहर पहुची चुको आहे ऐं उहा अम्मा साइण उन जी मज़ार जो इहातो बि मके पाक जे शहर में मौजूदु आहे। दोस्तो, आगाज़ ज़ुल्क़ैद सन 4 हिजरी में हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी ज़ैनब बिन्त जहश सां शादी कई ऐं उन राति पर्दे जो हुक्म नाज़िल थियो। इन खां अॻु में पर्दे जो हुक्म न हो। बुखारी ऐं तिरमिज़ी में आ सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि खे फ़ख़्र सां चवंदी हुई ज़व्वजकुन्न अहलुकुन्न व ज़व्वजनिल्लाहु मिन फ़ौक़ि सब'i समावात। तव्हां जूं शादियूं तव्हां जे घर वारनि करायूं पर मुंहिंजी शादी 7 आसमाननि खां मथे अल्लाह पाण कराई आहे। हुजूर नबी नामदार जी इहा शादी ऐं उन सां गॾोगॾु अम्मा ख़ातून जन्नत मौला अली हैदर करार जी शादी बि अल्लाह ताला अर्शन ते मुक़रर फरमाई। बुखारी में हज़रत अनस बिन मालिक खां रवायत आहे जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी ज़ैनब बिन्त जहश सां शादी कई माण्हुनि खे वलीमे जी दावत ॾिनऊं। माण्हुनि मानी खाधी पोइ वेठा रहिया कचहरी कंदा रहिया। हाणे ही वलीमे जी दावत हुजूर जे घर में आ। बाहर को आम हाल न हो का होता का नहीं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में ही पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼण को उन्हनि खे उथण लाइ तहियत करे रहिया हा पर उहे न उथिया। मानी खाधो कचहरी में वेही विया। पाण जॾहिं ॾिठऊं त उहे नथा उथनि त मुंहिंजा महबूब आका पाण उथी विया। पोइ उथियो जेको उथियो पर अञा 3 माण्हू हा जेके कचहरीअ में वेठा रहिया। जॾहिं मुंहिंजा महबूब आका वापसि आया त माण्हुनि खे वेठल ॾिठऊं। पोइ जॾहिं उहे उथी विया त मूं खेनि वञी ख़बर ॾिनी पाण आया ऐं पोइ आयत नाज़िल थी। साहबी तो फरमाए हज़रत अनस या अय्युहल्लज़ीन आमनू ला तदखुलू बुयूतन नबी। ए ईमान वारो नबीअ जे घरनि में दाख़िल न थियो। रहमत वारे हबीब जे घर में हाणे को बि दाख़िल न थिए। हज़रत इब्न सअद रज़ी अल्लाह अन्हु रवायत करे थो त बीबी ज़ैनब जे वलीमे ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी ज़बह कराई ही ऐं उन जो मुंहिंजे महबूब आका वलीमो कयो हो। माहे ज़ुल्क़ैद सन 6 हिजरी में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रे लाइ निकिता। वाट ते हुदैबिया जे मक़ाम वटि कुफ़ारनि मके में अचण ऐं उम्रे करण खां रोकियो। उते पाण करीम पंहिंजे सहाबनि मोमिननि खां वफ़ादारी जो अहद इक़रार वरितो ऐं ईमान वारनि पंहिंजे प्यारे हबीब सां सचाई ऐं वफ़ाईअ जो वाइदो कयो। पंहिंजा सिर ऐं जानियूं मदीने वारे मीर जे हवाले कयूं। ही महीनो उन बैयत जी यादि ॾियारे थो ऐं मोमिननि खां मुतालबो थो करे। कहिड़ो? एकल में पढ़ण वारो अवां बि पंहिंजे महबूब पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्चा बणिजी ॾेखारियो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो लक़द रदियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत शजरते फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़ल अस्सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा। अलबत्ता तहक़ीक़ अल्लाह राज़ी थी वियो मोमिननि खां। ऐं महबूब जेकी तोसां पई था कनि वण जे हेठां जो कुझु उन्हनि जे दिलनि में आहे अल्लाह ॼाणे थो। पोइ अल्लाह उन्हनि मथां राहत नाज़िल कई ऐं वेझी फ़तेह सां हमकिनार कयईं उन्हनि खे। ज़ुल्क़ैद सन 9 हिजरीअ में अल्लाह जो दुश्मन
अब्दुल्लाह बिन उबई बिन सुलूल मो इस्लाम ऐं पैगंबर इस्लाम जो ही गुजो ऐं अंदरूनी दुश्मन हो, जंहिंजो ज़ाहिरी रूप मुसलमाननि वारो हो ऐं अंदर में दुश्मनी जा भट्ठा भरियल हा। हिन मरदूद मुसलमाननि जे रूप में अची मदीने वारे साईं खे तकलीफ़ूं पहुचायूं। ही मुनाफ़िक़ त मरी वियो पर पंहिंजे नफ़ाक़ जो बिज दुनिया में छॾे वियो। सही बुखारी में आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु रवायत कनि था, जॾहिं अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़ मरी वियो त उन जो पुट मुंहिंजे आका रहमत वारे हबीब वटि आयो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, पंहिंजी कमीस पहिराण मुबारक मूंखे ॾियो त पंहिंजे पीउ खे कफ़न में ॾियां। हाणे कंहिंजे लाइ पियो घुरे? पीउ जे लाइ। ऐं उहो पीउ जेको मुनाफ़िक़ हो, मुंहिंजे आका जो कट्टर दुश्मन हो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां पंहिंजी कमीस ॾियो, मां बाबे खे कफ़न ॾियां ऐं अवां उन मथां निमाज़ जनाज़ा अदा फरमायो ऐं उन लाइ बख़्शिश घुरो। पाण उनखे संदन कमीस मुबारक ॾिनऊं ऐं फरमायूं, जॾहिं गुस्ल कफ़न खां फ़ारिग़ थियो त असांखे इत्तलाह कजो त असां उन ते हली जनाज़े निमाज़ अदा कंदासूं। पोइ फ़ारिग़ थी आयो। अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, हली उन मथां निमाज़ अदा कयो। पाण जॾहिं हलण लॻा त हज़रत उमर फ़ारूक नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दामन खे पकड़े अर्ज़ कयो, रहमत वारा हबीब, अवां उन जी जनाज़े ते वञी रहिया आहियो जेको मुनाफ़िक़ आहे। छा अल्लाह अवां खे मन न कयो आहे त मुनाफ़िक़नि लाइ दुआ ऐं इस्तग़फ़ार न कयो? मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, ए उमर, तुंहिंजी ॻाल्हि सची आहे, सही आहे त मुनाफ़िक़ जे लाइ दुआ ऐं इस्तग़फ़ार न कयां, पर अल्लाह ताला मूंखे अख़्तियार ॾिनो आहे। हाणे उहो अख़्तियार कहिड़ो आहे जो मुंहिंजा रहमत वारा हबीब गुझ ऐं राज़ खे ॼाणनि पिया। अल्लाह ताला क़ुरान में फरमायो, इस्तग़फ़िर लहुम औ ला तस्तग़फ़िर लहुम इन तस्तग़फ़िर लहुम 70 मर्रह फलन यग़फ़िरल्लाहु लहुम। ओ मुंहिंजा महबूब, उन्हनि लाइ बख़्शिश घुर या न घुर। अगरि उन्हनि मुनाफ़िक़नि लाइ 70 भेरा बि बख़्शिश घुरंदे त बि अल्लाह उन्हनि खे माफ़ न कंदो। क़ुरान थो चवे, हबीब, तो उन्हनि लाइ बख़्शिश घुर या न घुर। इन में हुज़ूर खे अख़्तियार ॾिनो वियो त महबूब जे घुरंदे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं घुरंदे ऐं 70 भेरा बि मुनाफ़िक़नि लाइ तूं बख़्शिश घुरंदे त अल्लाह उन्हनि खे कॾहिं बख़्श न कंदो, माफ़ न कंदो। पोइ वरी आयत नाज़िल थी, वला तुसल्लि अला अहदिम मिनहुम मात अबदन वला तकुम अला क़ब्रिही। ऐं उन्हनि मुनाफ़िक़नि मां को बि मरी वञे त कॾहिं बि उन्हनि ते निमाज़ न पढ़, न उन्हनि जी क़ब्र ते बीह। हुज़ूर खे अल्लाह साईं थो चवे, हबीब, न उन मुनाफ़िक़ जी जनाज़े निमाज़ पढ़ाए, न उन जी क़ब्र ते वञ। मालूम थियो त मुनाफ़िक़ जी क़ब्र ते वञण खां अल्लाह क़ुरान में मना कई आहे। अब जेकॾहिं उन क़ब्र वारे खे कंहिं ज़ाहिरी ज़िंदगीअ वारे अचण जी ख़बर न पवे हा त अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान करीम में महबूब खे थोरो ई चवे हा त उन जी क़ब्र ते न वञ। भला जेकॾहिं ईअं हुजे हा त क़ब्रुनि ते वञण मंझां को फ़ाइदो या नुक़सानु कोन्हे त अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे मना न करे हा। मालूम थियो त कंहिं जी बि क़ब्र मुनाफ़िक़ जी हुजे, वाणे हुजे, दीवान हुजे, ख़ुदा वारो हुजे, मुस्लमान हुजे, क़ब्र वारे वटि वञिबो आहे त उन क़ब्र वारे खे ख़बर पवंदी आहे केरु आयो आहे, केरु बीठो आहे। पोइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब उन्हनि ते निमाज़ जनाज़ा अदा करण बि बंदि कई। हदीसुनि जे किताबनि में मुनाफ़िक़नि जे उन अॻवान जे मौत बाबति मुख़्तलिफ़ रवायतूं आयल आहिनि। उन सभिनी रवायतुनि जो ख़ुलासो इहो आहे त अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल मदीने पाक में ख़ज़रज क़बीले जी हिकु शाख़ जो सरदार हो ऐं मदीने जे बासर माण्हुनि में शुमार कयो वेंदो हो। उहो मुनाफ़िक़ को मामूली माण्हू न हो, पर सरदार हो कबीले जो।
वो मदीने जे बादशाह बणजण जो ख्वाहिशमंद हो, पर सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदीने में आमद थी त मदीने जो नक्शो तब्दील थी वियो। संदस कबीले जा माण्हू ऐं मदीने जा अक्सर माण्हू मुसलमान थी विया। पोइ ही भी ज़ाहिरी तरह कलमो पढ़ी मुसलमान थियो हो, पर उन जे अंदर में मुझे आका रहमत वारे हबीब सां दुश्मनी मौजूद हुई। उन सां गॾु उन जे टोले जा माण्हू, उन जा राज़दार गमख्वार बि वॾे तइदाद में हा। माना अब्दुल्ला बिन उबई रुगो अकेलो न, पर उन सां गॾोगॾु मुनाफ़िकनि जो हिकिड़ो वॾो गिरोह हो, टोलो हो। पोइ जीअं जीअं रोज़ बरोज़ मुसलमाननि जो तइदाद वधंदो वञे त हुननि जे मन में बि हसद ऐं बुग़्ज़ जी बाहि ज़्यादा भड़कंदी पई वञे, पर मजबूरन उहे मुसलमाननि सां बि हा में हा मिलाईंदा हुआ। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हो, हू पाण खे मुसलमान बि सॾाईंदा हुआ, पर जॾहिं बि उन्हनि खे को मौक़ो मिलंदो हो त अंदर जी बाहि कढंदा हुआ। उन्हनि मुनाफ़िक़नि जे सरदार ऐं अॻवान अब्दुल्ला बिन उबई जो पुत्र अब्दुल्ला वरी सच्चो मोमिन ऐं मदीने वारे साईं जो आशिक हो। भलन पुठियां ढिला, ढिलन पुठियां भला, सिंधी पहाको। जॾहिं उहो मुनाफ़िक मरी वियो, पुट्रेंस मुझे आका रहमत वारे हबीब के उन जे जनाज़े पढ़ण ऐं संदसि कमीस मुबारक उन खे कफ़न में ॾियण लाइ अर्ज़ु कयो। मुझे आका रहमत वारे हबीब अखलाक करीमाना सां उन जे जनाज़े में शरीक थिया। उन खे पंहिंजी पाक कमीस कफ़न जे लाइ बि ॾिनो। हाणे अॻिते हली कम वारी ॻाल्हि थींदी ऐं सम्झ वारो नुक़्तो ईंदो। तफ़सीर कुर्तबी में आहे, हदीस में आयो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुद फरमायो त मुंहिंजी कमीस उन तां अल्लाह जे अज़ाब खे बिल्कुलु दूर न कंदी। मूंखे उम्मीद आहे त मुंहिंजे हिन फ़ेल सां उन जी क़ौम जा 1000 माण्हू मुसलमान थींदा। ख़बर पई त जंहिंजो मन साफ़ नाहे, दिल साफ़ नाहे, क़ल्ब साफ़ नाहे, भली उन खे हुज़ूर जी कमीस मुबारक कफ़न में मिले, भली उन शख़्स जे लाइ जनाज़े पढ़ाइण वारो मुंहिंजो आका ॿिन्ही जहाननि जो सरदार हुजे, पर हुन जी दिल जे अंदरि मुनाफ़िक़त आहे, हुज़ूर जी मोहब्बत नाहे, उहो कॾहिं बि बख़्शिजी नथो सघे। मालूम थियो साईं फिलाणो माण्हू अहिड़ो गुनहगार, ही सभु ऐब। पोइ हितां व्याज जे रुश्वत आराम जे पैसनि ते माण्हू वञी हज कनि था, उमिरो कनि था। साईं फिलाणो माण्हू उनखे काबे जो दरवाज़ो खुली मिलियो, अंदरि काबे मां थी आयो। दोस्तो मिसाल मौजूदु आहे। जेकॾहिं हुन जी दिलि में मुंहिंजे आका जे लाइ इश्क़ ऐं मुहबत हूंदो, मोहबत पाए मन में, मोहबत पाए मन में, रंडा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो अघायो, पर मदी पाए मन में सनो कत्यो जन तन जो सराफन दुको दाख़िल न कयो। इहा ॻाल्हि त असांजे सिंध धणी मुर्शिद हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई भी कई आहे त मुहब्बत ऐं अक़ीदत जी ज़रूरत आहे। दोस्त मग़ाज़ी इब्न इसहाक़ में आहे, सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन अख़लाक़ सबब जेको मुंहिंजे महबूब आका उन्हीं खे कफ़न जे लाइ कमीस ॾिनी, जेको न रुगो पाण मुनाफ़िक़ पर मुनाफ़िक़नि जो सरदार हो। कफ़न जे लाइ आका कमीस बि ॾिनी त वरी मुंहिंजा महबूब आका उन जी जनाज़े निमाज़ पढ़ाइण बि आया। ही मुंहिंजे महबूब जो उहो अख़लाक़ करीम न हुयो जो मुंहिंजा महबूब काफ़रनि सां बि अख़लाक़ सां हलंदा हुआ। महबूब करीम जे उन मुनाफ़िक़ खे पंहिंजी पाक कमीस ॾियण में बि घणियूं हिकमतूं हुयूं। हाणे कहिड़ियूं हिकमतूं हुयूं? माण्हू चवंदासीं हुज़ूर खे ख़बर बि हुई, अल्लाह साईं क़ुरान में मन बि कयसि मुंहिंजा महबूब इन जे जनाज़े निमाज़ न पढ़ाए, न इन जे लाइ दुआ क़बूल थींदी, पोइ हुज़ूर छो विया, छाजे लाइ पंहिंजी कमीस उन खे ॾिनो?
उन मुनाफ़िक जी क़ौम जा, छो त मुंहिंजे महबूब जो अख़लाक़ ऐं किरदार ॾिसण खां पोइ ॾिठो त बिना अब्दुल्ला बिन उबई तमामु मुनाफ़िक रसूलुल्लाह जो कट्टर दुश्मन हो ऐं अल्लाह जो रसूल उन जी जनाज़े में हली आयो आहे। तव्हां असांजी दुनिया में कंहिं सां नाराज़गी हूंदी आहे, छॾीसि केरु थो इन जे जनाज़े में वञे, इन सां असांजो इख़्तिलाफ़ हो, पर रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ मां सबक़ हासिल कई। दुनिया ॾिठो त मुंहिंजो महबूब आका जॾहिं उन जे जनाज़े निमाज़ में आया त रहमतल लिल आलमीन हबीब जे उन अमल सां मुनाफ़िक जेके अब्दुल्ला बिन उबई जा पोइ लॻा हा, उन मां 1000 माण्हू मुंहिंजे महबूब आका जे अख़लाक़ खे ॾिसी मुस्लमान बणिया। उन जे पुट जी दिलजोई कयूं, जेको सचो मोमिन हो, पीउ मुनाफ़िक हो पर पुट मोमिन हो, हुज़ूर सां मुहबत करण वारो हो। रहमत वारे हबीब हिक मुनाफ़िक जे करे पंहिंजे सचे आशिक जी दिल आज़ारी करण पसंद न कई। अल्लाह ताला फरमायो व अम्मस्साइल फला तनहर, ओ मुंहिंजा महबूब जेकॾहिं को साइल तुंहिंजी दरबार में सवाल खणी अचे त उनखे झिणक न। ही अहिड़ो सवाल आहे जेको मञण जहिड़ो त न हो, लेकिन मुंहिंजे महबूब आका मञी दुनिया जे अंदरि अहिड़ो मिसाल क़ाइमु करे ॾेखारियो जो वरी केरु अहिड़ो मिसाल क़ाइमु नथो करे ॾेखारे। मुझे महबूब आका रहमतल लिल आलमीन हबीब जी ज़ाते बाबरकात उहे महबूब हुआ जो हुजूर खे जेको अमल पसंद न हूंदो हो, पर जेकॾहिं को हली ईंदो हो, ओ मुंहिंजा महबूब ही मुंहिंजो सवाल आहे। रहमत वारा हबीब कॾहिं उन सां न कंदा हा, हा ई हा हूंदी हुई, छो त इहो मुंहिंजे महबूब आका जो अख़लाक़ करीमाना हो। ग़ज़वे बदर में उन मुनाफ़िक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत सैयदना अब्बास रज़ियल्लाहु अन्हु खे पंहिंजी कमीस ॾिनी ही ऐं मुंहिंजे रहमत वारे हबीब उन चाचे वारे उन एहसान जो बदिलो चुकाए पंहिंजी कमीस हिन खे ॾिनी। बाक़ी महबूबन करीमन जी कमीस सबबु उनखे को बि फ़ाइदो न थींदो, यानी हुज़ूर जे बदन खे लॻल कमीस जे मुनाफ़िक जे जिस्म जे मथां अचे थी त मुनाफ़िक उन जो अज़ाब नथो टरी सघे। जेकॾहिं मुनाफ़िक जी अल्लाह जो रसूल बि निमाज़ पढ़ाए त उन जी बख़्शिश नथी थी सघे। मालूम थियो त मुनाफ़िकनि मथां अल्लाह जो कहर ऐं ग़ज़ब आहे। उन्हनि खे न को संदन पंहिंजो अमल फ़ाइदो ॾींदो, न वरी कंहिं ॿिए जे अमल मंझां उन्हनि खे नफ़ो मिलंदो। तव्हांजो अगरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पंहिंजे पे करे रहमत हुजण सबबु उन्हनि लाइ 70 भेरा इस्तग़फ़ार पढ़नि त बि उन्हनि खे फ़ाइदो न थींदो, छो त उहे गुस्ताख़ रसूल आहिनि। उन्हनि बेअदबनि खे अल्लाह ज़रूरु अज़ाब जो मज़ो चखाईंदो। दोस्तो मालूम थियो त मुनाफ़िकत अहिड़ी तकाबुरी बीमारी आहे जंहिं सबबु उनखे निजात जी का राह ई नथी मिले। मुनाफ़िक आख़िर मुनाफ़िकत छा आहे? जंहिं जे ज़ाहिर में बि ईमान हुजे, अंदर में भी ईमान हुजे तो वो मोमिन आहे, ऐं ज़ाहिर में बेईमान हुजे, अंदर में भी ईमान वार बेईमान आहे तो वो काफ़िर आहे। पर अगर ज़ाहिर में मुसलमान सदाए पर अंदर में ईमान न हुजेस तो वो मुनाफ़िक आहे। उहे मुनाफ़िक ज़ाहिर में निमाज़ी भी हूंदा आहिनि, रोज़ा भी रखंदा आहिनि, हज भी कंदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं भी ॾींदा आहिनि, घणनि सजदनि जे करे उन्हनि जे निरड़नि ते निशान भी ठहंदा आहिनि। उहे रोज़ेदार भी हूंदा आहिनि, उन्हनि जा मुंहं बुख उन सबबु फिका थी वेंदा आहिनि। उहे हाजी ऐं गाज़ी भी हूंदा आहिनि, उहे इल्म वारा भी हूंदा आहिनि।
उहे माण्हुनि जी इस्लाह जा दावेदार बि हूंदा आहिनि, पर उन्हनि जे मन में को ॻुझो मर्ज़ हूंदो आहे। उन मर्ज़ जे सबबु उन्हनि जा सभु अमल बेकार बणिजी पवंदा आहिनि। उन्हनि जी इबादत जाली नोटनि ऐं कूड़नि सिकनि वांगुरु हूंदी आहे। दोस्तो, बाज़ार जे अंदरि वञो, नोट त नोट आहे, ठप्पो बि साॻियो, पनो बि साॻियो, पर जाली ऐं असली नोट में फ़र्क़ु आहे। असली नोट में अव्हांखे का न का शइ मिलंदी, जाली नोट आहे त नोट पर अव्हांखे को फ़ाइदो या नुक़सान न ॾींदो। अहिड़ी तरह मुनाफ़िक़ बि निमाज़ी आहे, मोमिन बि निमाज़ी आहे, मुनाफ़िक़ बि रोज़ेदार आहे, मोमिन बि रोज़ेदार आहे, मुनाफ़िक़ बि गाज़ी हाजी आहे, मोमिन बि गाज़ी हाजी आहे। मुनाफ़िक़ वटि कूड़ी इबादत आहे, कूड़े सिक्के में कुझु न मिलंदो आहे, छो त कूड़े सिक्के में न हू जन्नत ख़रीद करे सघे थो, न जहन्नम खां बची सघे थो। लेकिन मोमिन जॾहिं इबादत कंदो आहे, उन जो उहो अमल सचे सिक्के वारो हूंदो आहे। उन अमल जे ज़रिए उहो मोमिन बानो अल्लाह जी दरबार में जन्नत जो ख़रीदार बि बणिजंदो आहे, त उहो साॻियो सिक्को ॾेई करे जहन्नम जी बाहि खां निजात बि हासिल कंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि फरमायो, छो त मुनाफ़िक़ जी सज़ा काफ़रनि खां बि ॻरी आहे। इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़लि मिनन नार, बेशक जहन्नम जी सभ खां हेठिएं तबके में मुनाफ़िक़ हूंदा। नफ़ाक हिक दिल जी बीमारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, फ़ी क़ुलूबिहिम मरदुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा। उन्हनि जे दिलनि में बीमारी आहे, पोइ अल्लाह बि उन्हनि जी बीमारी खे वधाए थो। अल्लाह पाक पंहिंजे पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, महबूब जागे दिल कुफ़ार वल मुनाफ़िकीन वग़लुज़ अलैहिम, जिहाद कर काफ़रनि सां ऐं मुनाफ़िक़नि सां उन्हनि मथां सख़्ती कर। दोस्तो, सही बुखारी में हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में मुनाफ़िक़ हा, जॾहिं पाण करीम जंग लाइ निकिरंदा हुआ त उहे पोइ ते रहिजी वेंदा हुआ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पंहिंजे पोइ ते रहिजी वञण ते ख़ुशि थींदा हुआ। पोइ जॾहिं पाण करीम वापसि मोटंदा हुआ त अची कूड़ा उज़ुर ऐं बहाना कंदा हुआ, कसम खणंदा हुआ, चाहींदा हुआ त जो कमु उन्हनि न कयो आहे उन ते उन्हनि जी तारीफ़ कई वञे। उन्हनि जे हक़ में अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम नाज़िल फरमायो, ला तहसबन्नल्लज़ीन यफ़रहून बिमा अतव युहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, ऐं हरगिज़ उन्हनि खे न भाए जेके पंहिंजे किए ते ख़ुशि थियनि था ऐं घुरनि था त बिना कम जे उन्हनि जी तारीफ़ थिए। दोस्तो, मुनाफ़िक़ जो उहो नफ़ाक़ या ॻुझो मर्ज़ आहे, बुग़्ज़े रसूल। उहे रसूल पाक सां दिली मोहब्बत न रखंदा आहिनि, बल्कि सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उहे पंहिंजे अंदर में पोशीदा अदावत रखंदा आहिनि। पंहिंजे कौल ऐं अमल में उहे गुस्ताख़ रसूल आहिनि ऐं सुहिणे आका रहमत वारे हबीब बे ऐब नबीअ मां ऐब कढंदा आहिनि। मुनाफ़िक़नि जी इहा आदत आहे जो पाक पैगम्बर बे ऐब नबीअ मां ऐब कढंदा। उन्हनि मदीने पाक में हिकु मस्जिद जोड़ाई हुई, उन में वञी पाण में गॾिजी बीहंदा हुआ ऐं उते कंदा छा हा, सोणे रसूलुल्लाह जी मुख़ालिफ़त। वेठा मस्जिद में हूंदा हुआ,
हाज़ल मस्जिद बनाहुल मुनाफिकून मुदागातल लिल मस्जिद क़ुबा व कानू यज्तमिऊन फ़ीहि व यईबून नबिय्य व यस्तहज़िऊन बिही। ये मस्जिद हुई जेका मस्जिद क़ुबा जे मुक़ाबले में मुनाफ़िकन ठहराई, उन में उहे गॾु थींदा हा ऐं नबीअ मां वेही ऐब कढंदा ऐं ठठोल बाज़ियूं कंदा हा। या असुल खां वठी मुनाफ़िकन जी आदत रही आहे जो उहे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बेइल्म सम्झंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त नबीअ खे भित जे पोयां जी बि ख़बर नाहे। इब्न इसहाक़ बेहक़ी अबू नईम रवायत कई आहे त ग़ुज़वे बनी मुस्तलिक में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाची कुस्वा गुम थी वई। मुसलमान हर पासे उनखे ॻोल्हण लाइ निकिता। ज़ैद बिन रुसैत नाले हिकु मुनाफ़िक़ हो। उन पुछियो त काॾे वञो पिया? सहाबन ॿुधायो त हुज़ूर जी ॾाची गुम थी वई आहे, उनखे ॻोल्हण जे लाइ निकिता आहियूं। उन मुनाफ़िक़ चयो त अहिड़े जी ॾाची पिया ॻोल्हियो जेको आसमाननि जूं ख़बरूं ॿुधाईंदो आहे, जंहिंखे पंहिंजे ॾाचीअ जी बि ख़बर न आहे। सहाबनि खे कावड़ त घणी लॻी त हीअ मुखालिफ़त ऐं मुनाफ़िक़त पियो करे, लेकिन अल्लाह जे महबूब जो हुकुम हो त मुंहिंजे महबूब आका बुरनि सां बि भलायूं कयूं। हाणे जॾहिं ही सहाबी मोटी आया, मुंहिंजे रहमत वारे हबीब फरमायो, ओ सहाब ॾियो त ख़बर ज़ैद बिन रुसै तव्हां सां कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे। छो त उन्हनि चयो त हुज़ूर ख़बर न आहे, हुज़ूर सां गॾु हो उन्हनि सां। जीअं जो आयो सहाबी बि आया, हुज़ूर फरमायो ॾियो ख़बर ज़ैद तव्हांखे छा पियो चवे। ईअं पियो चवे न त अहिड़ो जेको आसमाननि जूं जन्नत जूं अण ॿुधियूं अण ॾिठियूं ख़बरूं ॾिए थो, उनखे पंहिंजे ॾाचीअ जी ख़बर न आहे। ए सहाबो वञो, फिलाणे जंगल में मुंहिंजे ॾाचीअ जी महार वण में फासी पई आहे, उते ॾाची बीठी आहे, उनखे काहे अचो, हिन जाहिल खे कहिड़ी ख़बर। त मुंहिंजे रहमत वारे हबीब नबी नामदार खे इल्मु हो, पर हुज़ूर जी ज़ाते बाबरकात उन मुनाफ़िक़ खे मुनाफ़िक़त जे उन शैतान वारे शिर ज़ाहिर करण जे लाइ अल्लाह जे हबीब ख़ामोशी अख़्तियार कई त जीअं मोमिन ऐं मुनाफ़िक़ जो फ़र्क़ु साम्हूं अचे। दोस्तो, मुनाफ़िक़नि जी इहा आदत आहे जो हमेशह मोमिननि मथां ठठोलियूं ऐं टोकूं कंदा आहिनि, पंहिंजे हथनि ऐं ज़ुबान सां मुसलमाननि जूं दिलियूं आज़ारींदा आहिनि। ॻाल्हि ॻाल्हि ते मुसलमाननि जी ऐब जो इहे दिलि आज़ारी कंदा आहिनि, पाण खे भलो भाईंदा ऐं मुसलमाननि खे घटि सम्झंदा। तिरमिज़ीअ में हज़रत अनस बिन मालिक खां रवायत आहे, जॾहिं हज़रत सअद बिन मुआज़ जो जनाज़ो खयो वियो, मुनाफ़िक़ चवण लॻा त हिन जो अहिड़ो हल्कड़ो जनाज़ो इन करे आहे जो बनु कुरैज़ा बाबति ग़लति फ़ैसिलो ॾिनो हो, ऐं हालांकि ख़ुदि नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सअद उहो फ़ैसिलो करे आयो आहे जेको सतनि आसमाननि मथां अल्लाह पाण कयो आहे। जॾहिं मुनाफ़िक़नि जे इन ताने जी ख़बर मुझे आका रहमत वारे हबीब ताईं पहुती, मुझे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सहाबो मुनाफ़िक़ छा पिया चवनि? ओ मुझा आका मुनाफ़िक़ चवनि था त इन जो जनाज़ो इन जे लाइ हल्को आहे जो हिन दुनिया में ग़लति फ़ैसिलो कयो हो। अल्लाह जे रसूल फरमायो, न न इन्नल मलाइकत कानत तहमिलुहु, सअद जो जनाज़ो इन जे करे हल्को आहे जो अल्लाह जे रहमत जा फ़रिश्ता बि उनखे कुल्हो ॾियो पिया हलनि। दोस्तो, बुखारी में हज़रत अबू हुरैरा खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 निशानियूं ॿुधायूं मुनाफ़िक़ जूं। इज़ा हदस कज़ब, मुंहिंजे आका फरमायो जॾहिं ॻाल्हाईंदो त कूड़ हणंदो, कूड़ी ॻाल्हि कंदो। व इज़ा वअद अख़लफ़, ऐं जॾहिं वाइदो कंदो त कोन पाड़ींदो। व इज़्ज़त मिन ख़ान, ऐं जॾहिं उनखे अमानत ॾिनी वेंदी त उन में ख़यानत कंदो। ये 3 निशानियूं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब उन्हनि मुसलमान खे मुनाफ़िक़ न चइबो। अॼुकल्ह जीअं असां पंहिंजो बुग़्ज़ पाड़ण जे लाइ कंहिंखे चऊं फ़िलाणो मुनाफ़िक़, मौली सां विड़े त हिकिड़ो ॿिए खे चए मुनाफ़िक़,
वॾेरो वॾेरे सां विड़े त ॿिए खे चवे मुनाफ़िक। पाण में जेकॾहिं पाड़ेसरी बदिलजूं चऊं ही मुनाफ़िक न। अल्लाह जे क़ुरान करीम बयान फरमायो आहे त मुनाफ़िक जी सज़ा काफ़िर खां बि बदतर आहे ऐं उहो सज़ा जो मुनाफ़िक उहो मुस्तहिक़ आहे जंहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बुग़्ज़ रखियो, अल्लाह जे महबूब सां बुग़्ज़ रखियो। अल्लाह ताला शल असां अव्हांखे अहिड़े बुग़्ज़ वारी बीमारी खां महफ़ूज़ फरमाए, छो त ही बुग़्ज़ वारी उहा बीमारी आहे मुनाफ़िक़त वारी जंहिं खे वरी अल्लाह वधाईंदो आहे त जीअं वधीक जहन्नम जो मुस्तहिक़ थिए। अल्लाह तबारक व तआला असां खे पंहिंजे महबूब सां मुहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुनाफ़िक़ाना किरदार खां ऐं मुनाफ़िक़ाना किरदार जी सोबत खां अल्लाह ताला असां खे महफ़ूज़ फ़रमाए।